वियो। नाज़रीन अवांखे ख़बर ॾींदा त भान सईदाबाद वेझो पुलिस स्टेशन खुदाबाद जे ॻोठ मोहब्बत जलबाणी में कुछ ॾींहं अॻु फायरिंग में ज़ख़्मी थियल फज़ल जलबाणी ज़ख़्मियुनि जा सूर नसांदे फ़ौत थी वियो। वारसनि पारां लाश इंडस हाईवे दादू खुदाबाद वटि रखे सरापा एहतजाज 7 दादू रोड मुकमिल बंद। दादू खुदाबाद थाणे जी हद ॻोठ मोहब्बत जलबाणी में जलबाणी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो दौरान गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल फज़ल वलद मिठल मोहम्मद जलबाणी हैदराबाद जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसांदे फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जो लाश पोस्टमार्टम सिविल अस्पताल दादू आंदो वियो। पोस्टमार्टम फ़ौतीअ जो वारसनि हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। मक़तूल जे वारसनि दिलदार जलबाणी जी अॻवाणी में इंडस हाईवे ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो। मक़तूल जे वारसनि पारां पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी क़ातिलनि जी गिरफ़्तार करण जो मुतालबो। जवाबदारनि हबीब जलबाणी वज़ीर नदीम अली शेर जलबाणी ऐं ॿियनि खे पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। धरणे सबबि लाड़काणो हैदराबाद कराची समेत ॿियनि शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। यादि रहे त दादू 4 ॾींहं अॻु धुरियुनि में झेड़े दौरान मंठार ऐं फज़ल जलबाणी गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थिया हुआ।